न्यू कराची में हथियारबंदन जी फायरिंग में मजहबी जमात जो अगवान सलीम खत्री मार्च वियो आहे। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर का आगाह करे रहिया आहियूं। न्यू कराची में हथियारबंदन जी फायरिंग में मजहबी अगवान सलीम खत्री मारिजी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। न्यू कराची में हथियारबंदन जी फायरिंग में मजहबी जमात जो अगवान सलीम खत्री मारिजी वियो आहे। न्यू कराची में हथियारबंदन जी फायरिंग में मजहबी जमात जो अगवान सलीम खत्री मार्च वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। न्यू कराची में हथियारबंदन जी फायरिंग में मजहबी जमात जो अगवान सलीम खत्री मार्च वियो आहे। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर का आगाह करे रहिया आहियूं। न्यू कराची में हथियारबंदन जी फायरिंग में मजहबी जमात जो अगवान सलीम खत्री मारिजी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। न्यू कराची में हथियारबंदन जी फायरिंग जे नतीजे में मजहबी जमात जो अगवान सलीम खत्री मारिजी वियो आहे। न्यू कराची में हथियारबंदन जी फायरिंग में मजहबी जमात जो अगवान सलीम खत्री मारिजी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं, असां सां लाइन ते मौजूद आहे कराची मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, न्यू कराची जो इलाइको G5 जे भरिसां जेको आहे सो घर अॻियां अहले सुन्नत जमात जो जेको रहनुमा सलीम खत्री हुयो, हुन ते फायरिंग थी आहे। फायरिंग सबब जेको आहे सलीम खत्री सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे इस्पताल ॾियो वियो, पर हू जेको आहे सो ज़ख़्म जा ताब न सहंदे जेको आहे सो मारिजी वियो आहे। SSP सेंटर मारूफ उस्मान जो चवणु आहे त सलीम खत्री खे जेको आहे 6 गोलियूं लॻियूं आहिनि ऐं पुलिस जो चवणु आहे त असीं कोशिशि करे रहिया आहियूं त CCTV फुटेज जेके आहिनि उहे बंदि कयूं, पर सख़्त ज़ख़्मी थियण खां बाद में जेको आहे सलीम खत्री जेको आहे हुन फायरिंग में घर अॻियां मार थी वियो आहे। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।